एक ॿी अहम ख़बर खां वां आगाह कयूं पिया। दोदापुर वेझो बिरोही बिरादरीअ जी ॿिनि धुरियुनि में मामूली ॻाल्हि तां झेड़ो थी पियो, जंहिंमें 3 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि। जहिड़े दौरान लठियूं, सिरोटा ऐं कुहाड़ियूं लॻण सबबि 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया। हिक जी हालत नाज़ुक ॿुधाई पई वञे। ज़ख़्मी दाइम बिरोही खे ॻणती जोगी हालत में अस्पताल मुंतक़िल कयो वियो। धुरियुनि में छिकताइण वारी सूरत हाल आहे। अहम ख़बर खां वाक़िए आगाह करे रहिया आहियूं। दोदापुर वेझो बिरोही बिरादरी जी 2 धुरियुनि में मामूली ॻाल्हि तां झेड़ो थी पियो आहे। 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया। झेड़े दौरान लठियूं, सिरोटा ऐं कुहाड़ियूं लॻण सबबि 3 ॼणा ज़ख़्मी थिया। हिक ज़ख़्मी जी हालत नाज़ुक ॿुधाई पई वञे। ज़ख़्मी दाइम बिरोही खे ॻणती जोगी हालत में अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। एक भेरो ॿीहर खे आगाह कयूं पिया। दोदापुर वेझो बिरोही बिरादरी जी 2 धुरियुनि में मामूली ॻाल्हि तां झेड़ो थियो आहे, जंहिंमें 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया। झेड़े दौरान लठियूं, सिरोटा ऐं कुहाड़ियूं लॻण सबबि 3 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि। हिक ज़ख़्मी जी हालत नाज़ुक आहे। ज़ख़्मी दाइम बिरोही खे ॻणतीअ जोगी हालत में अस्पताल मुंतक़िल कयो वियो। धुरियुनि में छिकताइण वारी सूरत हाल आहे।